अच्छा, हिन वक़्तु तव्हां कुंडरी ऐं उनजे गिरदो नवा में अहिड़ियूं सियासी शख़्सियतूं जिन मां तव्हां मुतासिर हुजो, उहे कहिड़ियूं आहिनि? सर, सियासत जेको लफ़्ज़ आहे जी उन जी लफ़्ज़ी माना ऐं उनजो जेकॾहिं पाण डीप में वञूं, गहराई में वञूं, सही त उनजो मफ़हूम थिए थो इंसान जी ख़िदमत करणु, बिल्कुलु। बेलोस ख़िदमत करणु। सही पर हाणे पाण वटि सियासत थोरो अपग्रेड थी वई आहे। सही मतिलबु बेलोस ख़िदमत वारो अंसर जेको आहे उहो 10% आहे, 90% सियासत खे वरी सियासत जो लफ़्ज़ ॾिनो वियो आहे। सही उनजो मफ़हूम तव्हां ॿुधण वारा सम्झी सघनि था। बिल्कुलु बिल्कुलु त हिन वक़्तु मुंहिंजी जेका पर्सनल जेका पसंदीदा शख़्सियत आहे जेका सियासत जे असर ज़मरे में अचे पई, उहो डॉक्टर मीर अमान खान टालपुर आहे। सही ठीकु आहे सर, उहो उनजी माना इंसानियत आहे, उनजो इख़लाक़, किरदारु, सोच, विजन तमामु बहितरीनु आहे। अच्छा ठीकु आहे सर, पर शायदि माण्हू उहो सियासत नथा चाहिनि, सही। माण्हू उन खां बालातर सियासत चाहिनि था। सही। पोइ उन में असांजा नवाब साहिबान नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर तमामु सही। वॾो हिकिड़ो बरक़ सियासतदान आहे। सही। उनजी वॾी हिकिड़ी ख़िदमत आहे इलाइक़े जे लाइ, सही। हिकिड़ो बेनज़ीर जो साथी थियण सां गॾोगॾु अञा ताईं माना उहो उनजो कोलो फैल में फ़र्क़ु कोन्हे। ऐं यंग जनरेशन में पंहिंजो डॉक्टर दोस्त मोहम्मद बि उभरियो, इख़लाक़नि तमामु सुठो, जाम साहब बि सुठो सियासतदान, पर नवाब तैमूर हींअर वधीक शाइनिंग आहे नौजवाननि में, उन में हिकिड़ी वधीक शाइनिंग आहे, अट्रैक्शन आहे। ऐं आउं सम्झां थो मुंहिंजो जेकॾहिं ज़ावियो पाण ॾिसूं सियासत करण जो, त नवाब तैमूर हुन में मुकमल फिट अचे पियो। अच्छा। जेको माना क्विक सर्विस में दोस्त खे सपोर्ट करणी आहे, पोइ जेकॾहिं दोस्त जी ॿुधणी आहे, पोइ जहिड़ी बि हुजे, उन में नवाब तैमूर साहब क्विक सर्विस में क्विक रिज़ल्ट में हींअर टॉप ते आहे। अच्छा हा, बाक़ी ज़िले लेवल ते असांजे अली मर्दान शाह हिकिड़ो वॾो नालो, वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे, जादम साहब बि आहे, ऐं इहे असांजा सुठा सियासतदान आहिनि। सही जंहिंखे जेतिरो मौक़ो मिले थो उहो पंहिंजी कोशिशि कनि था। अच्छा, कुंडरी ऐं उनजे गिरदो नवा में कहिड़ियूं जेके आहिनि से इल्मी अदबी शख़्सियतूं आहिनि जिन मुसलसल कुंडरी जे लाइ जेको आहे सो जाखोड़ियो हुजे ऐं पंहिंजो इल्मु अदब जेको फ़न आहे उहो पंहिंजे मुआशिरे में फैलायो हुजे? हा, इहो तमामु ज़बरदस्त हिकिड़ो सुवालु पुछियो आहे। कुंडरी जिते कारोबार जो मर्कज़ आहे, उते इल्मु अदब जो बि हिकिड़ो क़िलो आहे, मज़बूत क़िलो आहे। सही कुंडरी मुख़्तलिफ़ वक़्तनि में तमामु बहितरीनु इंसान पैदा कया जी जिन इल्मु अदब जी तमामु वॾा नाला आहिनि पाण वटि। कुंडरी ऐं गिरदो नवा जा नाला वठंदुसि। मिसाल, जेके माण्हू असां वटि हींअर मौजूदु कोन्हनि या वञी चुका आहिनि, सही उन्हनि में जिन माण्हुनि वॾा इनकलाब आंदा नसर में, शाइरी में, सही किताबनि में, उन में साईं अली मोहम्मद शाह आजिज़ साहब तमामु हिकिड़ो वॾो नालो आहे। माशाअल्लाह मीर ग़ुलाम अल्लाह खान टालपुर हिकिड़ो वॾो नालो आहे, बिल्कुलु। साहिब दीवान शाइर हो। बिल्कुलु मुजाहिद चांडियो इन्हनि सभिनी खां डिफरेंट आहे, अहमद मलाह खे टच करे थो, ऐं शाह भिटाई जो हुन में हिकिड़ो अंसर अचे थो। उन सां गॾोगॾु जेको आहे पंहिंजो अब्दुल करीम पली साहब जी पंहिंजो साईं वलीउल्लाह सरंदी साहब, सही सनाउल्लाह सरंदी साहब, सही। वलीउल्लाह पंहिंजो वफ़ा पली साहब, सही इहे तमामु उहे वॾा माण्हू आहिनि। मुजरिम लगारी साहब, सही इहे माना कुंडरी ऐं सराउंडिंग में हिकिड़ो तमामु वॾो नालो इन्हनि पैदा कयो। इन्हनि वॾा किताब लिखिया, वॾियूं शाइरियूं कयूं, ऐं जेको मौजूदु आहे हींअर जेके माण्हू ज़िंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला उन्हनि जी उमिरि खे वधाए। उन में जीअं साईं ग़ुलाम हैदर शाह तमामु वॾो हिकिड़ो राइटर आहे, वॾो शाइर आहे, उनजे कलाम खे वॾनि माण्हुनि ॻायो। ऐं उन सां गॾु नई टई में मुस्तफ़ा मौजे जुनू आहे, माशाअल्लाह ख़ालिद मुजाहिद चांडियो आहे, उन सां गॾु खताई थेबो आहे असां वटि। ऐं इन्हनि सभिनी खां सुठो जेको हिकु क़दम अञा अॻिते आहे असांजो हलीम बाग़ी आहे, माशाअल्लाह हाजी सांद आहे, ऐं जुमन दरबदर माशाअल्लाह जंहिं माना वठी हर जनम वरबो, वरबो, मिठा मेराण में मिलबो। ऐं इहे उहे माण्हू आहिनि जेके क्रीम आहिनि, सही जेके मतिलबु क्रीम आहिनि। क्रीम। बाक़ी नई टई में काफ़ी माण्हू नौजवान आहिनि, सही। हींअर त माना हर ॿियो माण्हू शाइर आहे, शाइर आहे। ऐं सुठो शाइर आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हां असांजो सांवरी जेको ॻोठु आहे, ग़ालिबन तव्हांजो तालुक़ु उन ॻोठ सां आहे, बिल्कुलु। उनखे आऊं या असलम जोनी असांजा दोस्त चवंदा आहिनि त भई हिकिड़ो अहिड़ी मख़लूक जो इलाइक़ो आहे जेके असीं चवंदा खिलाई मख़लूक उते लहे थी, अलाए एलियंस आहिनि। अच्छा मतिलबु उनमें टैलेंट एतिरो भरियलु आहे, जी। अनपढ़ को माण्हू ईअं कोन चवंदो यार हीअ को अनपढ़ आहिनि, वॾा PhD होल्डर लॻनि था हीअ चांडिया अच्छा। सभु। पोइ हुन में अली बख्श हुजे, साईं केडी चांडियो हुजे, साईं पंहिंजो मुस्तफ़ा मौजे जनू हुजे, तव्हां हुजो, को बि चांडियो जेको आहे हिन सांवरी जो उहो माना एटम बम आहे अदब ऐं इल्म जी दुनिया जो। अच्छा। ऐं तमामु उन्हनि ते अलाह ताला महिरबानी आहे त हीअ वॾो हिकिड़ो असां वटि इलाइक़ो आहे, सही। ऐं अलाह ताला उन्हनि खे तौफ़ीक़ ॾे अञा बि कुझु कनि। माशाअल्लाह। बाक़ी मैगज़ीन रिसालत कुंडरी में जाम छोकिरनि कढिया आहिनि, माशाअल्लाह हितां भट्टी छोकिरा असांजा दोस्त आहिनि, लियाकत नदीम भट्टी आहे, सही। अमृत आहे, पंहिंजो डॉक्टर गुलज़ार उस्मानी कुंडरी में सिलसिलो कढियो, असां अञा ताईं उनखे हलायूं पिया। सही त इहे कमु असां कया आहिनि ऐं ॿिया माण्हू कनि पिया। माशाअल्लाह। अच्छा, कुंडरी में या उनजे आसपास अहिड़ा कहिड़ा शाइर आहिनि या उनजा नाला तव्हां मुतासिर कयो जिन खे मन कुंडरी ते हिकिड़ो नाज़ हुजे?
कुंडरी खे हिकिड़ो नाज़ हुजे सर उन असां शाइरनि ते। असां वटि जीअं मिसाल कुंडरी शहर में जीअं हाणे मूं पहिरीं ज़िक्र कयो साईं मुजाहिद चांडियो, सही उन ते फ़ख़्रु करे सघिजे थो, सही बल्कि करणु खपे। सही या पंहिंजो साईं अली मोहम्मद शाह आजिज़ कुंडरी जे तालके वेझो अचे थो। साईं मीर ग़ुलाम अल्लाह ख़ान टालपुर तमामु हिकिड़ो वॾो शाइर आहे, मीर साहिबु साहिब दीवान शाइर आहे। सही साईं ग़ुलाम हैदर शाह साहिबु आहे, सही। उनखे तमामु माना इहो सुठे लेवल ते वॾो शाइर आहे उहो। त ऐं नई टई में ही पंहिंजो ख़ालिद आहे, मुस्तफ़ा भाई आहे, इन्हनि ते असीं नाज़ करे सघूं था। माशाअल्लाह। छो ऐं कुंडरी खे बि उन ते नाज़ कुंडरी ते कुंडरी शहर खे उन ते नाज़ आहे। अच्छा। ऐं असां उन्हनि खे ॿुधण लाइ वॾियूं महफ़िलूं ऑर्गनाइज़ कंदा आहियूं। सही। असांजी कोशिशि हूंदी आहे त असां मुशाइरा तरतीब ॾियूं, या ख़ासि तौर ते पंहिंजो जेको सिंध धरती जो ॾींहुं हुजे थो कल्चरल डे, सही। उन ते इन्हनि शाइरनि में को जेके हयाती आहिनि उहे उन्हनि खे असीं घुरायूं ऐं ॿुधूं। सही इन्हनि शख़्सियतनि ते असांखे नाज़ आहे। माशाअल्लाह।